दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सारियुनि जो अगाट्रो पोखियल फसल पची रास थी वियो आहे। लाहियारनि पोची लाबारा शुरू करे छॾिया आहिनि। सारियूं मार्केट में पहुचण खां पोइ वापारियुनि ऐं कारखानेदारनि हिक हटी क़ाइम करे अघ में रिकॉर्ड लात करे छॾी आहे, जे सबबि आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। दड़ो ऐं भरपासे जे ॿियनि शहरनि में कुझु ॾींहं अॻु 3200 खां 3300 रुपया मण ख़रीद थींदड़ सारियूं हिन वक़्तु 2500 खां 2600 रुपया मण जे हिसाब सां ख़रीद कयूं पियूं वञनि। वापारियुनि ऐं कारखानेदारनि पारां सारियुनि में नमी मॉइस्चराइज़ जो जवाज़ ॾियण लाइ फी मण ते 1 किलो खां 3 किलो ताईं कटौती पण कई पई वञे। सारियुनि जे अघ में फी मण ते 600 खां 700 रुपयनि जी लात ऐं कटौती सबबि आबादगारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान जो अंदेशो आहे। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ आबादगारनि निहारियुनि ॿुधायो त सारियुनि जी पोखाई ते तमामु वॾो ख़र्च करियूं था। ॿिज भाण ज़रे दवाऊं ऐं ट्रैक्टर जा ख़र्च आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, पर सारियूं भुगड़नि मुठ ते ख़रीद कयूं पियूं वञनि, जेका सरासर ज़्यादती आहे। हिननि चयो त इन वक़्तु कणक जो फी मण अघु 1000 रुपयनि आहे, पर सारियूं 2500 खां 2700 रुपया मण जे हिसाब सां ख़रीद कई पई वञे, जेको आबादगार निहारियुनि खे मुआशी तौर क़तल करण जी साज़िश आहे। आबादगार निहारियुनि मुतालबो कयो त फी मण अघु घटि में घटि 4000 रुपया मुक़रर करे आबादगारनि ऐं हारियुनि खां वधीक नुक़सान खे बचायो वञे।